नाज़रीन, एक ॿी अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कयूं पिया। बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध सुजागी मार्च मंज़िल ॾांहुं रवां आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकितल मार्च अॼु कराची पहुचंदो। ठट्टो, सिजावल, गोलारची, मीरपुर बठोरो, दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में मार्च जी शानदार आजियां कई वई, जॾहिं त वफ़ाक़ खे सिंध जे बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस रद्द करणो पवंदो। अयाज़ लतीफ़ पलीजो जो इहो चवणु हुयो। हुन चयो त कारूंझर असां सिंधियुनि जो विरसो आहे। कराचीअ में वॾो मेड़ गॾु थी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे रद्द कंदो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध सुजागी मार्च पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकितल मार्च अॼु कराची पहुचंदो। ठट्टो, सिजावल, गोलारची, मीरपुर बठोरो, दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में मार्च जी शानदार आजियां कई वई। अयाज़ लतीफ़ पलीजो इहो चयो आहे त वफ़ाक़ खे सिंध जे बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस रद्द करणो पवंदो। कारूंझर असां सिंधियुनि जो विरसो आहे। कराची में वॾो मेड़ गॾु थी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे रद्द कंदो। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध सुजागी मार्च मंज़िल ॾांहुं रवां आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवानी में निकितल मार्च अॼु कराची पहुचंदो। ठट्टो, सिजावल, गोलारची, मीरपुर बठोरो, दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में मार्च जी शानदार आजियां कई वई। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त वफ़ाक़ खे सिंध जे बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस रद्द करणो पवंदो। कारूंझर असां सिंधियुनि जो विरसो आहे। कराचीअ में वॾो मेड़ गॾु थी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे रद्द कंदो।